अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 27वीं आइनी तरमीम जे मसूदे जी मंज़ूरीअ लाइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु ॿीहर तलब करे वरितो। वज़ीर आज़म काबीना जे इजलास जी सदारत वीडियो लिंक ज़रिए कंदो। ज़रियनि मूजिबि हुकूमत पीपल्स पार्टीअ जो आइनी तरमीम बाबति तजवीज़ूं मंज़ूर करे वरितियूं आहिनि। 27वीं आइनी तरमीम जो मसूदो अॼु ई मंज़ूर थियण जो इम्कान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आर्टिकल 243 में तरमीम जे हवाले सां पीपल्स पार्टी हिमायत कंदी। मीसाक जमहूरियत में बि आइनी अदालत जो ज़िक्र आहे। असूली तौर ते आइनी अदालत जे हक़ में आहियूं। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो इजलास 27वीं आइनी तरमीम ते मुशावरत कई वई। इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ॾिसंदासीं त वधीक कहिड़नि नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी सघे थो। असां चाहियूं था त मीसाक जमहूरियत जे ॿियनि ॻाल्हियुनि ते बि अॻिते वधणु घुरिजे।